हुकूमत पीटीआई जे लाशन बाबत दावा खे रद्द करे छडि॒यो। कंहिंखे बि डफेड़ ऐं तशद्दुद जी सियासत जी इजाज़त न ॾींदासीं। तहरीक इंसाफ जे एहतजाज दौरान पुलिस ऐं रियासती मशीनरी खे नुक़सान पहुचायो वियो आहे। पीटीआई वारा गाॾियूं ऐं झटियूं छॾे भॼी विया आहिनि। कॾहिं 100 त कॾहिं 12 ऐं कॾहिं वरी 5 लाशनि जी ॻाल्हि कई पई वञे। पीटीआई वारा परॾेह में पाक फौज ख़िलाफ़ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हुकूमत मुल्की तरक़ी लाइ ॾींहुं राति कम करे रही आहे। अतारारण पीटीआई जो वफ़ाक़ ते टियों हमलो नाकाम बणायो वियो आहे। पीटीआई जी मैशियत तबाह करण जी कोशिश कई। पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार शहीद कया विया आहिनि। बुशरा बीबी ऐं अली अमीन गंडापुर कारकुननि खे छॾे भॼी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत में मुल्क तरक़ी करे रहियो आहे। यूरोप में पीआईए उॾामुनि जी बहाली सुठो सवण आहे। पीआईए उॾामुनि जी बहाली लाइ अवाम खे सफ़र में सवलाई थींदी। ख्वाजा आसिफ पीपुल्स पार्टी जी 57 सालगिरह मल्हाई पई वञे। मुल्क जे 150 खां वधीक ज़िलनि में तक़रीबुनि खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब करे रहियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चोलिस्तान केनाल जी अदावत रोकण लाइ वफ़ाक़ी सरकार खे बाज़ाब्ता दरख़्वास्त करे छॾी। संदसि चवणु आहे त सिंध सरकार खे पाणीअ जी दस्तियाबी बाबति इरसा जे सर्टिफिकेट जा ख़दशा आहिनि। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। सीसीआई जे इजलास खां पोइ चोलिस्तान केनाल जो मामलो एकेडमिक में न खंयो वञे। सिंध टीवी नेटवर्क जे सर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशियत जे सिरे हेठि सकाफ़ती ॾिहाड़ो सुभाणे मल्हायो वेंदो। धरती धड़ी क़ौमी काज मल्हाइण लाइ तयारियूं मुकमल करे छॾियूं। मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां थींदी। नाले वारा गुलूकार सुरनि जी वर्खा कंदा। हैदराबाद सखर लाड़काने नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास समेत नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफ़ती तक़रीबूं रिथियल। मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में तक़रीबूं उरूज ते पहुतल। मलीर में सिंधी अदबी संघ जी तक़रीब मच्छी पली ऐं ॿिया ताम पेश। हैदराबाद बिबुखा सिजावल मटियारी मिठी ठटे जाम बदीन जे स्कूलनि में तक़रीबूं। इस्लाम कोट चेलार कढण गुपचाणी जे स्कूलनि में बि सकाफ़ती रंगनि जी बहार। दादू सेवण कंडियारे समेत ॿियनि शहरनि जे तालीमी इदारनि में बि तक़रीबूं। मुरली शाह करीम चंबड़ टंडे बागे ऐं ॿियनि शहरनि जे स्कूलनि में बि गीतनि ते रक़्स। लाड़काणे जे स्वीट होम में तक़रीब दौरान ॿारनि तरफ़ां टेबलोस पेश। कोटड़ी में सिंधी अदबी संघ तरफ़ां सकाफ़ती मेलो शाइरनि ऐं ॿारनि जा सेशन सिंधी गीतनि ते रक़्स। घोटकी में शहरी इतिहाद ऐं रेढ़ा यूनियन तरफ़ां रैली कढी गीतनि ते झुमरियूं। डोकरीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि तक़रीबूं। सियासी समाजी तंज़ीमुनि जी रैली। ठारू शाह बि मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां ॿेड़ियुनि ते चढ़ी सिंधु दरिया ते गुल निशावर। टंडे लहियार में पोहरियत होटल खे सकाफ़ती रंगनि सां सजाए छॾियो। कराची सेंट्रल जेल में सकाफ़ती ॾियारे जी पुरवकार तक़रीब। कैदनि ऐं पुलिस एहलकारनि जूं सिंधी गीतनि ते झुमरियूं। डीआईजी जेल्स ऐं ॿियनि तरफ़ां अजरक ऐं टोपिन जा तोहफ़ा पेश। सकाफ़ती ॾियारे जी ख़ुशी में गुलनि जहिड़ा ॿार बि सकाफ़ती रंगनि में रंगियल। अजरक ऐं टोपियूं पहिरे सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश। खोड़ा वेझो 11,000 वोल्टेज जी तार मां करंट लॻण सबबि हिकु भाउ फोत ॿियो ज़ख़्मी। ॻोठ नूर मोहम्मद सियाल में करंट लॻण सबबि मेहराब अख्तर दमधणी हवाले कयो। मुश्ताक सियाल ज़ख़्मी गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। ऐं चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में थींदी या न अञा ताईं फ़ैसिलो न थी सघियो। भारतीय क्रिकेट बोर्ड तरफ़ां
फैसले लाइ वधीक मोहलत तलब ICC जे दुबई में थियल गजाणी सुभाणे थींदी।